बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी लर्निंग ज़ोन जे प्लेटफॉर्म ते अवां सभिनी खे भलेकार। मां आहियां सईद सारंग। क्लास 9th इंग्लिश यूनिट नंबर 8 गाज़ीज़ डायरी यानी गाज़ीअ जो रोज़नामचो या गाज़ीअ जी डायरी। गाज़ी लव्ड राइटिंग अबाउट हिज फीलिंग्स एंड एक्सपीरियंसिस। गाज़ीअ खे पंहिंजनि एहसासनि ऐं तजुर्बनि जे बारे में लिखणु सुठो लॻंदो हो। He often wrote things in his diary whenever he got into the writing mood. हू जॾहिं लिखण जे मूड में हूंदो हो त हीअ अक्सर करे पंहिंजो शयूं पंहिंजी डायरीअ में लिखनि। The following are 2 pages from his diary. हेठियां ॿ सुफ़ा संदसि डायरीअ जा आहिनि। Wednesday 10th February 2015 10:30 PM। अरबा 10 फरवरी 2015 10:30 वॻा। विलेज लाइफ याने ॻोठाणी ज़िंदगी। Today I am once again reminded of my simple village and its living and caring people. अॼु हिकु दफ़ो ॿीहर मूंखे पंहिंजो सादो ॻोठ ऐं उन जा प्यार कंदड़ ऐं ख़्यालु रखंदड़ माण्हू यादि अची रहिया आहिनि। I am living in Karachi now, in a beautiful house that has many modern facilities. हाणे मां कराची में रहां थो, हिकु ख़ूबसूरत घर में जंहिंमें केतिरियूं ई जदीद सहूलतूं मौजूदु आहिनि। It is located in a locality that has clean streets and big houses that have beautiful gardens with a variety of plants and trees. उहो हिकु अहिड़े इलाइक़े में वाक़िअ आहे जंहिंमें साफ़ सुथरियूं गिटियूं ऐं वॾा वॾा घर आहिनि, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ॿूटनि ऐं वणनि सां गॾु ख़ूबसूरत बाग़ीचा आहिनि। But I am desperately missing my village, the simple mud house that we lived in, the simple toys that gave us so much pleasure, and the simple carefree people amongst whom we lived. पर मां तमामु घणी शिदत सां पंहिंजे ॻोठ जी कमी महसूसु करे रहियो आहियां। मिटीअ जा सादा घर जिते असां रहंदा हुआसीं, सादा रांदीका जेके असांखे बेहदि ख़ुशी ॾींदा हुआ, ऐं सादा ऐं बेफ़िक्र माण्हू हुआ जिन सां गॾु रहंदा हुआसीं। I wish I could get into a time machine and go back 60 years back to my life in the village. मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां टाइम मशीन में सवार थियां ऐं 60 साल पोइते हलियो वञां। The house that we lived in had 3 rooms and a kitchen, all spread out in a yard that had no boundary wall, just some bushes separating our property from that of our neighbors. उहो घर जंहिंमें असां रहंदा हुआसीं, उन में 3 कमरा, हिकु बोर्ची खानो हो, सभु हिकु ई पथर में पखड़ियल हुआ, जंहिंजी काई बाउंड्री वॉल या ॿाहिरीं दीवार न हुई। सिर्फ़ु कुझु ॿूड़ा असांजी मिल्कियत पाड़ेसरनि जी मिल्कियत खां जुदा पिया कनि। My grandparents and 2 of my unmarried aunts lived in one room. We, my parents and siblings, lived in another room, while my uncle and his family lived in the 3rd room. मुंहिंजो ॾाॾो ॾाॾी ऐं मुंहिंजो 2 गैर शादीशुदा पुफियूं हिकु कमरे में रहंदियूं हुयूं। असांजा वालिदैन ऐं भेण भाउ हिकु कमरे में रहंदा हुआसीं, जॾहिं त असांजो चाचो ऐं संदसि ख़ानदान 3 कमरे में रहंदा हुआ। We had a common kitchen where the women of the family cooked for all of us. असांजो हिकु गॾियल बोर्ची खानो हो जिते ख़ानदान जूं औरतूं असां सभिनी जे लाइ खाधो पचाईंदियूं हुयूं। The house in which I now live is made of cement and painted in beautiful colors with tiled floors. However, the houses in our village were all made of wood, straw and mud. ही घर जंहिंमें हाणे मां रहंदो आहियां सीमेंट सां ठहियलु आहे ऐं उन ते ख़ूबसूरत रंगो रोगन थियल आहे, फर्श ते टाइल्स लॻल आहिनि, पर असांजे ॻोठ में सभु घर काठीअ, कखड़नि ऐं मिटीअ जा ठहियल हुआ। We had no furniture as such. We sat on the floor and slept on the floor by spreading some quilts that were kept on a wooden stand during the day. असां फर्श ते वेहंदा हुआसीं, असां वटि फर्नीचर न हो ऐं गदा विछाए सुम्हंदा हुआसीं जेकी ॾींहं जो काठीअ जे संदल ते रखियल हूंदा हुआ। This was probably why very few people had knee problems. People of all ages comfortably sit on the floor which exercised their knees. शायदि इहा ई वजह हुई जो तमामु घटि माण्हुनि खे गोॾनि जा मसइला थींदा हुआ। हर उमिरि जा माण्हू फर्श ते आराम सां वेही रहंदा हुआ, जंहिंसां उन्हनि जे गोॾनि जी वर्ज़िश थींदी हुई। Our village did not have roads or streets. There were just narrow mud lanes which became very slippery during the rainy season. असांजे ॻोठ में शाहराहूं ऐं पका रस्ता न हुआ, उते सिर्फ़ु
मिटीअ जूं सोड़ियूं खिटियूं हुयूं जेकी मींहं जी मौसम में तिरकिणियूं थी वेंदियूं हुयूं. Commuting from one place to another was not an issue. People did not need cars, buses, or even motorbikes to go from one place to another in the village. They just walked. हिक हंध खां ॿिए हंधि वञणु कोई मसइलो न हूंदो हो. ॻोठ में हिकु जाइ खां ॿी जाइ ते वञण जे लाइ माण्हुनि खे कारुनि, बसुनि, एसी ताईं जो मोटरसाइकिलुनि जी बि ज़रूरत न पवंदी हुई. उहे पंधु हलिया वेंदा हुआ. All this exercise kept them healthy and the absence of motor vehicles kept the environment pollution free. इहा सॼी वर्जिश उन्हनि खे तंदुरुस्त रखंदी हुई ऐं मोटर गाॾियुनि जो न हुजणु माहौल खे गदिलाइण खां पाक रखंदो. Unlike the city, the village did not have big shops and supermarkets. शहर जे बरक्स ॻोठ में वॾा दुकान ऐं सुपर मार्केटूं न हूंदियूं हुयूं. There were just a few small shops selling goods that people needed for everyday living. उते सिर्फ़ु कुझु नंढा दुकान हूंदा हुआ जेकी रोज़मर्रा जी ज़रूरत जो सामान विकिणंदा हुआ. One did not always need money or credit cards to buy things from these shops. One could buy things from these shops even if one did not have any money because the village shopkeepers knew everyone by name and were usually willing to give goods on credit. उन्हनि दुकाननि तां शयूं वठण लाइ कंहिंखे सदाईं पैसनि जी या क्रेडिट कार्ड जी ज़रूरत न पवंदी हुई. जेतोणीकि कंहिं वटि पैसा न बि हुजनि त बि उहे दुकाननि तां शयूं ख़रीद करे सघंदो हो, छो जो ॻोठ जा दुकानदार हर हिक खे नाले सां सुञाणींदा हुआ ऐं आम करे ओधर ते सामान ॾेई छॾींदा. The village otak, the place where men met in the evening, was where men spent their free time, shared news and gossips, laughed and shared jokes, talked about the weather, their crops and village issues, and enjoyed folk songs sung to the tune of the ghagar and tambura. ॻोठ जी उताक अहिड़ी जॻह हुई जिते मर्द पंहिंजो वांदखाईअ जो वक़्तु गुज़ारींदा हुआ, ख़बरुनि जो तबादलो कंदा हुआ ऐं गपशप कंदा हुआ, लतीफ़नि ते खिलंदा हुआ, मौसम, पंहिंजे फ़सुल ऐं ॻोठ जे मसइलनि ते ॻाल्हि ॿोल कंदा हुआ ऐं घाघर ऐं तंबूरे सां सुरनि ते ॻायल लोकगीतनि मां लुत्फ़ अंदोज़ थींदा हुआ. The women had the village well, which was the center of all their activities. औरतुनि जे लाइ ॻोठ में हिकु खूह हो जेको उन्हनि जे सरगर्मियुनि जो मर्कज़ हो. The village men and the women shared their news and issues with people and enjoyed each other's company. ॻोठ जा मर्द ऐं औरतूं पंहिंजे ख़बरुनि ऐं मसइलनि जो तबादलो माण्हुनि सां कंदा हुआ ऐं हिक ॿिए जी संगत में माहौल में ॾाढो ख़ुशि रहंदा हुआ. They did not get their news from the television, learn about what was happening with people from the Facebook, get their entertainment from the YouTube, and talk to people sitting at the next table through SMS or email. उन्हनि खे पंहिंजूं ख़बरूं टेलीविज़न मां न मिलंदियूं हुयूं. माण्हुनि सां जेकी थींदो हो उन्हनि खे फेसबुक मां ख़बर न पवंदी हुई. पंहिंजी तफ़रीह यूट्यूब मां हासिलु न कंदा हुआ ऐं अॻिए मेज़ ते वेठल माण्हुनि सां SMS या ईमेल जे ज़रिए ॻाल्हि ॿोल न कंदा हुआ. All their activities centered on people in the flesh and blood, not people via devices. उन्हनि जे सभिनी सरगर्मियुनि जो मर्कज़ रत जा रिश्ता हूंदा हुआ, आलात जे ज़रिए जुड़ियल माण्हू न, या औज़ारनि या मशीनुनि जे ज़रिए जुड़ियल माण्हू. Also, our luxurious lifestyle has compromised our health. आसाइश तर्ज़ ज़िंदगी असांजे सिहत सां समझोतो करे वरितो आहे. The availability of devices has distanced us from people. Devices जी दस्तयाबी असांखे इंसाननि खां परे करे छॾियो आहे. The access to technology has replaced the human touch. टेक्नोलॉजीअ जी पहुच इंसानी लम्स जी जॻह वरिती आहे. I wish for a time machine to take me back to my simple life, simple people, simple interests and simple wants and needs. मूंखे टाइम मशीन जी ख़्वाहिश आहे जेका मूंखे मुंहिंजी सादा ज़िंदगी, सादा माण्हुनि, सादा दिलचस्पियुनि ऐं सादा ख़्वाहिशुनि ऐं ज़रूरतुनि में वापसि वठी वञे. Friday, 4th August 2017, 15 to 12 जुमो 4 अगस्त 2017, 11:45 या 11:45 सुबुह जा. We need to store rain water. असांखे मींहं जो पाणी जमा करण जी ज़रूरत आहे. Monsoons once again floods everywhere. हिकु दफ़ो ॿीहर मॉनसून मौसम अची वई आहे, हर पासे ॿोॾ आहे. The much needed rain is here.
हिते ज़रूरत खां वधीक मींहुं अची वियो आहे. While water is an important need of life, too much of it can cause flooding and devastation. जॾहिं त पाणी ज़िंदगीअ जी अहम ज़रूरत आहे, पर पाणीअ जी घणाई तबाहीअ ऐं ॿोॾ जो सबबु बणिजे थी. In Pakistan, floods create havoc when rivers overflow their banks during the monsoon season. पाकिस्तान में ॿोॾ तबाही मचाईंदी आहे जॾहिं दरिया मॉनसून जे मौसम में पंहिंजनि किनारनि खां ॿाहिरि वही वेंदो आहे. Rivers have always played a very important role in the life of human beings. दरियान सदाई इंसानी ज़िंदगीअ में तमामु अहम किरदारु अदा कयो आहे. They have served as trade routes from the earliest of times. शुरूआत खां ई उहे बतौर वापारी रस्ता इस्तेमालु थी रहिया आहिनि. Before the buildings of roads and railways, most trade was carried on by boats and ships along rivers. रोडनि ऐं रेलुनि जी तामीर खां अॻु में घणो वापारु दरियाहनि ज़रिए ॿेड़ियुनि ऐं बहरी जहाज़नि सां कयो वेंदो हो. In addition to this, rivers have been important for growing food. उन खां अलावा दरिया ग़िज़ा पोखण जे लाइ पिणु अहम रहिया आहिनि. This was the reason that most towns in ancient times were built near rivers. इहो ई सबबु आहे त क़दीम ज़माने में घणो करे शहर दरियाहनि जे किनारे ते ई आबाद कया वेंदा हुआ. However, rivers flood during the rainy season and run dry or have very little water sometimes after the rains. जॾहिं त मींहं जी मौसम में दरियाहनि में ॿोॾ अची वेंदी आहे ऐं कॾहिं कॾहिं मींहं खां पोइ सुकी वेंदो आहे या वरी उन्हनि में तमामु घटि पाणी रहिजी वेंदो आहे. One way that people have found to capture and retain the rainwater for later use is by building structures to hold the water and prevent it from flooding. मींहं जे पाणीअ खे जमा करण ऐं बाद में इस्तेमालु करण जे लाइ या गॾु करे रखण जो तरीक़ो जेको माण्हुनि दरियाफ़्त कयो आहे उहो आहे पाणी ज़ख़ीरो करणु ऐं उन खे ॿोॾ थियण खां बचाइणु. This way, the retained water can be used throughout the year for growing food. इन तरीक़े सां जमा कयल पाणीअ खे खुराक पैदा करण जे लाइ सॼो साल इस्तेमालु करे सघिजे थो. One way in which water is stored is through barrages built on rivers. हिकु तरीक़ो जंहिंजे ज़रिए पाणी जमा करे सघिजे थो उहो इहो आहे त दरियाहनि ते बेराज तामीर कया वञनि. A barrage is a kind of wall which blocks the flow of water. बेराज हिकु क़िस्म जी भित हूंदी आहे जेका पाणीअ जे वहिकिरे खे रोकींदी आहे. It has gates through which the water is allowed to pass in a limited quantity. उन में दरवाज़ा हूंदा आहिनि जिन मां महदूद मिक़दार में पाणी गुज़रंदो आहे. Its aim is to control the flow of water in the flood season, store it and release it for irrigation through the canals throughout the year. इन जो मक़सदु सैलाबी मौसम में पाणीअ जे वहिकिरे खे रोकणु, उन खे ज़ख़ीरो करणु ऐं उन खे वाहन जे ज़रिए सॼो साल आबपाशीअ जे लाइ छॾणु हूंदो आहे. The Gudu Barrage, built on the river Indus, is one of the many barrages built in Pakistan. सिंधु दरिया ते तामीर थियल बैराज पाकिस्तान में तामीर थियल केतिरनि ई बैराजनि मां हिकु आहे. It is built at a place where the river is 14 kilometers in width. गुडू बैराज उन जाइ ते तामीर कयो वियो आहे जिते दरिया जी वेकर 14 किलोमीटर आहे. It is designed to force the water spread over 14 kilometers to pass through a narrow barrage about 1 kilometer wide. उन खे अहिड़े नमूने ठाहियो वियो आहे त पाणी 14 किलोमीटर जी एराज़ीअ में पखिड़ियल आहे. उन खे अटकल 1 किलोमीटर वेकिरे बैराज मां गुज़ारियो वेंदो आहे. The barrage is 1355 kilometer in length. बैराज जी ड्रेक 1355 किलोमीटर आहे. It is made in such a way that a flood of about 1.2 million cusics can pass through it. उन खे अहिड़े नमूने बणायो वियो आहे जो अटकल 12 लख क्यूसिक पाणी या सैलाब उन मां गुज़री सघे. The Gudu Barrage has a system of 3 main canals. गुडू बैराज में 3 वॾनि वाहन जो निज़ाम आहे. 2 of these are on the right bank and 1 on the left. उन्हनि मां 2 साॼे पासे ते आहिनि ऐं 1 खाॿे पासे ते आहे. The Begari Sindh feeder and the Desert Path feeder are on the right bank. The Begari Sindh feeder and the Desert Path feeder are on the right bank. The third canal, the Ghodki feeder, is on the left bank. Begari Sindh feeder and Desert Path feeder साॼे किनारे ते आहिनि. टियों वाह
घोटकी फीडर खाॿे किनारे ते आहे। The three canals are amongst the largest feeder canals in the world. ही टई वाह दुनिया जे वॾनि फीडर कैनाल में शामिल आहिनि। The barrage is meant to irrigate an area of 2.7 million acres. बैराज खे 2.7 यानी 2.7 लख एकड़ ज़मीन जी आबपाशीअ जे लाइ बणायो वियो आहे। Most of this area lies on the Sakhar and Jacobabad districts of Sindh and the rest is in the Kalat division of the Balochistan province. इन रक़बे में घणो करे हिस्सो सिंध सूबे जे ज़िलनि सखर ऐं जैकबाबाद में, बाक़ी बलोचिस्तान जे कलात डिवीज़न में वाक़िअ आहे। द गुडू बैराज इज़ वन ऑफ द बिगेस्ट बैराजिस ऑफ पाकिस्तान। गुडू बैराज पाकिस्तान जे वॾनि बैराजनि मां हिकु आहे। इट हैज़ आल्सो बीन द मोस्ट डिफिकल्ट टू कंप्लीट इट। उनखे मुकमल करण बि तमामु मुश्किल हो। मोर देन 5,000 engineers, technicians and laborers worked day and night to complete it. 5,000 खां वधीक इंजीनियर, कारीगर ऐं मज़दूरनि ॾींहं राति हिकु करे उनखे मुकमल कयो। It was put into operation on 4th February 1962. उन 4 फरवरी 1962 ईस्वीअ ते कमु करणु शुरू कयो। The barrage has tamed the river and put an end to the damage caused by flood in this area. बैराज दरिया खे क़ाबू करे छॾियो आहे ऐं उन इलाइक़े में सैलाब सबबु थींदड़ नुक़साननि जो ख़ात्मो करे छॾियो आहे। It is about time that the government started constructing more barrages to control flooding during the rainy season and to supply water throughout the year for irrigating more land so that Pakistan becomes self-sufficient in meeting its demands for grains, fruits and vegetables. हाणे ही सही वक़्तु आहे त हुकूमत मींहं जे मौसमनि में थींदड़ ॿोॾि खे क़ाबू करणु ऐं अञा वधीक ज़मीनुनि खे सैराब करण जे लाइ सॼो साल पाणीअ जी सप्लाई जे लाइ वधीक बैराज ठाहिणु शुरू करे त जीअं पाकिस्तान अनाज, मेवनि ऐं सब्ज़ियुनि जी तलब पूरी करण में पाण भरो थी सघे। In fact, proper water management can allow us to grow surplus food items which we can then export and earn foreign exchange. असल में पाणीअ जो मुनासिब बंदोबस्तु असांखे ग़िज़ाई शयुनि जे वाधारी पैदावार पोखण में असांजी मदद करे सघे थो, जेकी बरामद करे सघूं था ऐं परॾेही नाणो कमाए सघूं था। थैंक यू।